जनाब अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे। थरपारकर जी समूरी सूरत ॾिसंदासीं त थरपारकर समूरा शहर जेके असां मुकमल तौर ते खुली विया आहिनि। नंढा वॾा कारोबार आहिनि जंहिंमें शॉपिंग हॉल आहिनि, वॾियूं जेके से मार्केटूं आहिनि ऐं उन सां गॾु गॾु डेकोरेशन जा दुकान आहिनि, नाई हजम उन्हनि जा जेके दुकान आहिनि सभु खुली विया आहिनि। SOP ते को अमल न पियो कयो वञे ऐं ईद जो टियों ॾींहुं आहे पर शहरनि में रश जेका से उहा अंताई घणी वधी वई आहे। लॉकडाउन जी मुसलसल 2 महीना हलियो, उन खां पोइ नरमी जी वारी जेका से सिंध हुकूमत जेको ऐलान कयो, नरमी वारी सूरत हाल खां पोइ बि समूरा जेके शहर खुलिया, ताज़ो जेका से हुकम मिलिया आहिनि सुप्रीम कोर्ट जा, उन खां पोइ समूरू जेके मार्केटूं आहिनि, शॉपिंग हॉल आहिनि, उहे ईद जे करे जेके खुली विया आहिनि। टियों ॾींहुं ईद जो आहे, रश जेका से आम तौर ते वधी वई आहे ऐं चवण जो मक़सदु इहो आहे त जेका ऐलान आहिनि, जेका SOPs आहे उन ते को टके बराबरि अमल न पियो कयो वञे। पुलिस किथे नज़र नथी अचे, इंतिज़ामिया जेका मुकमल तौर ते गाइबु आहे। कोरोना जो जेको ख़ौफ़ पकड़ियल आहे पूरे मुल्क में पकड़ियल आहे, पूरे सिंध में पकड़ियल आहे। उनजे करे ट्रांसपोर्ट जी जेका रवानगी हिन वक़्तु जेका शुरू थी विया आहे, मुख़्तलिफ़ जेके ट्रांसपोर्टर रोडनि ते अची विया आहिनि। नंढियूं गाॾियूं आहिनि, वॾियूं गाॾियूं आहिनि, बसूं आहिनि, उहे रोडनि ते अची विया आहिनि। उन्हनि जे करे मुख़्तलिफ़ शहरनि खां जेका से माण्हुनि जा जेके वॾा हुजूम जेका से मुख़्तलिफ़ शहरनि में दाख़िल थियनि पिया। अच वञ जो जेको सिलसिलो आहे उहो तमामु घणो तेज़ थी वियो आहे। कोरोना जी जेका वबा जेको ख़ौफ़ जेको पकड़ियल आहे, उहो पकड़जण जो इंतिहाई ख़तरो तमामु घणो वधी वियो आहे। माण्हू समाज जी जेका विथी आहे उन ते अमल न पिया कनि। जागृता जेका मुहिम जो जेको सिलसिलो शुरू कयो वियो, सिर्फ़ु उहो टाउन कमेटियुनि ताईं महदूदु रहियो ऐं असिस्टेंट जेके कमिश्नर उन्हनि जे ऑफिसनि ताईं महदूदु रहियो, पर माण्हुनि खे को आम जागृता मुहिम इहा न ॾिनी वई त जेका से ही SOP ते अमल कीअं कबो आहे, हिन बीमारी खां कीअं बचिबो आहे। त समूरी सूरत हाल ते ही समूरी इंतिज़ामिया जेके सुतल आहे ऐं हिन वक़्तु जेका हिननि खे जेका बहानो मिलियो आहे त समूरो मार्केटूं खुलियूं आहिनि। जम्मू छंछरु आचर जे ॾींहुं का बि मार्केट बंदि न थिए। सिर्फ़ु इहो ऐलान ऐं सिर्फ़ु इहो जेको इन जेका सुप्रीम कोर्ट वारे हुकम खां पोइ इंतिज़ामिया जेके समूरी जेके मार्केटूं खोले छॾियूं आहिनि। को हिकु मार्केट जो दुकान को SOP ते खुलियलु नथो अचे। पुलिस जेका इंतिज़ामिया आहे उहो उन ते अमल न पई करे। उन्हनि खे जीअं सुप्रीम कोर्ट जो जेका ऑर्डर आहे उन जी वायोलेशन कई पई वञे। सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे जेका ग़लति इस्तेमालु कयो पियो वञे। सुप्रीम कोर्ट उन में इहो नाहे चयो त तव्हां SOP खां सवाइ का दुकान खोलाए वञनि। सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जी ख़िलाफ़ वर्जी कंदे समूरी इंतिज़ामिया आहे उन्हनि समूरो शहर जेके समूरा मार्केटूं खोलाए छॾियूं आहिनि, समूरा दुकान खोलाए छॾिया आहिनि। का बि दुकान हिते को बंदि नज़र नथो अचे। उनजे करे कोरोना जी जेका वबा आहे, ख़तरनि जो जेका ख़तरो तमामु घणो आहे, वधण जो इंतिहाई घणो ख़तरो आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त इन ते सख़्ती सां नोटिस वरितो वञे। जेका लॉकडाउन वारी जेका सूरत हाल में जेका नरमी पैदा कई वई, SOP ते जेको समूरा दुकान आहिनि उहो खोलिया वञनि त जी ही आवाम जेका हिन वबा खे सुठे नमूने मुंहुं ॾेई सघे, ही जेका वबा में मुब्तला न थी सघे। जी विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।